अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा ऐं जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। तव्हांजे लाइ बहितरीनु ख़बर खणी तव्हां लाइ ही वीडियो ठाहे रहियो आहियां। सो वीडियो फुल ॾिसिजो। हिन वीडियो में तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं ॿिनि ड्रामनि बाबति। हिकु जेको किटन जो ड्रामो आहे वेरनि जी बस्ती, ऐं ॿियो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। ये भी किटन सिंध टीवी जो ड्रामो आहे। सो ये वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि आहे। वीडियो खे फुल ॾिसिजो ऐं अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो कोई बैलेंस कोन वेंदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। सो मां आहियां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच, ऐं इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार चवां थो। सो तव्हांखे ॿुधाईंदासीं त जेको वेरनि जो बस्ती ड्रामो आहे, सो जी रिकॉर्डिंग भी हले पई थी 3 अप्रैल जी। जो जेको ड्रामो आहे ॿियो जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उनजा भी रिकॉर्डिंग हले थी पई ज़ोरी शोर सां मज़ा जा तमामु सिंध जा बहितरीनु आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। सो तव्हांजे लाइ वीडियो मूं तयारु कयो ऐं ड्रामनि जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन ड्रामनि जी रिकॉर्डिंग तेज़ी सां हली रही आहे। शायदि इन करे न आहे हलाए सघिया। ऐं जेको ड्रामो आहे वेरनि जी बस्ती, इहो त 2023 खां स्टार्टिंग जी रिकॉर्डिंग आहे। 23 जे लास्ट में स्टार्ट कयो। सभी अदाकारनि जा फ़ोटो भी आया। वरी 2024 जे लास्ट में इन जे मुकमल करे जेको डायरेक्टर उन सिंध टीवी लाइ प्रोजेक्ट ठाहियो। सो इन जी रिकॉर्डिंग भी 3 अप्रैल जी हली रही आहे ऐं इंशाल्लाह ही तमामु जल्द तव्हांखे ॾिसण था मिलंदो सिंध टीवी ते। इन जी फाइनल जेका रिलीज़ डेट आहे उहा मुकमल ॼाण न आहे। बाक़ी एतिरो ॿुधो अथमि त इहो रमज़ान ते हलंदो या रमज़ान खां पोइ हलंदो। ऐं मुंहिंजे अंदाज़ में जेको मराठा ड्रामो आहे उनखे हलाए वेंदा, छो त सिंध टीवी ते काफ़ी टाइम खां पोइ मराठा ड्रामो हलाईंदा। छो त एक्शन जा ड्रामा 2022 खां पोइ ज़हर ज़िंदगी, तकरार ऐं तव्हांखे ॿुधायां दोलाब, सो काफ़ी अहिड़ा ड्रामा आहिनि जेके सिर्फ़ु हली रहिया। हाणे मराठा ड्रामो हलाईंदा, छो त जेको मश्किरनि जो ॻोठो उन खां पोइ मराठा ड्रामो को बि अपलोड न आहे थी सघियो। सो इंशाल्लाह जो बस्ती या उन ड्रामे खे ज़रूरु हलाईंदा। ऐं जेको पापनगर ड्रामो आहे किटन जो, उनजी भी रिकॉर्डिंग हले थी पई ऐं उन ते किटन ते 2 ड्रामा हली रहिया आहिनि। 2 मराठा मुड़ुस माण्हू ऐं ॿियो ड्रामो आहे मुड़ुस माण्हू, हिकिड़ो ड्रामो आहे ॿियो हड़ेक जहिड़ा। ऐं ॾिसूं भला उन ते पापनगर कॾहिं था हलाइनि। मुंहिंजे अंदाज़े में त तमामु जल्द हलाईंदा। ऐं ईद लाइ फिल्मूं भी रिकॉर्ड थी रहियूं आहिनि दोस्तों। सो ॾिसूं भला ईद ते कहिड़ा फिल्म ॾींदा। बाक़ी किटन फ़िलहाल हफ़्ते में जेको मुड़ुस माण्हू ड्रामो आहे ऐं हड़ेक जहिड़ा इहे हलाए रहियो आहे। उम्मीद कयूं था त इंशाल्लाह सुठो ड्रामो हली पवे। यार मां पंहिंजी बनी में बीठो आहियां, तव्हांखे बकरी सां बीठो आहियां। सो तव्हांखे ॾेखारींदासीं, हीअ ॾिसी सघो था तव्हां। बाक़ी तव्हांखे ॿुधायूं त रमज़ान वेझो अची रहियो आहे, सो उनजी भी तयारी ज़रूरु कजो। इन ड्रामनि में थोरो पंहिंजो टाइम घटि ॾियो, नमाज़ पढ़ो ख़ुदा। इहो पंहिंजी आख़िरी मंज़िल आहे। माउ पीउ जो भी चवणु मञीदा कयो ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा कयो ख़ुदा। इहो पंहिंजो आख़िरी कमु आहे, ई इबादत आहे। बाक़ी दुनिया जा कम थींदा विया। सो तव्हांखे अगरि ड्रामनि में शौक़ु हूंदो, जेको ड्रामो तव्हां अपडेट लाइ चवंदा उनखे तव्हां लाइ अपडेट रिकॉर्ड करे तव्हां लाइ ज़रूरु ॾींदासीं। सो जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो, सिंध सलामत साथ सलामत। वरी गॾु मिलूं था कि नई वीडियो में। इस्माइल बलोच खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।